हींअर मौजूद हूं तहल के मटियारी जे शहर उदरोलाल स्टेशन ॻोठ महरम खोसो में, जिते प्राइमरी बॉयज़ स्कूल खे 10 साल गुज़रण जे बावजूद स्कूल जी बिल्डिंग न हुजण जे करे हितां जा मैसूम ॿारड़ा दरबदर आहिनि ऐं वालदेन जो चवणु आहे त स्कूल जी बिल्डिंग न हुजण जे करे असांजा मैसूम ॿारड़ा गिचनि ऐं रस्तनि ते रुली रहिया आहिनि ऐं सरहदी वारा जेके आहिनि ॻोठाणा उहे पंहिंजा प्राइवेट स्कूलनि में ॿियनि स्कूलनि में दाख़िल करे रहिया। जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि उहे जेके मैसूम ॿारड़ा उहे जेको आहे गिचनि ते ऐं माल चारे रहिया आहिनि। स्कूल जी बिल्डिंग इंतिहाई ख़राबु लॻी पई आहे ऐं छित जा चापड़ किरण रोज़ जो मामूलु आहे। शागिर्द केतिरा ई ज़ख़्मी थी चुका आहिनि हिन स्कूल में ऐं 5 सालनि खां हिकु उस्ताद ॻोठ जो मौजूदु हो। उस्ताद रिटायर हुजण जे बावजूद नओं उस्ताद को बि अञा ताईं मुक़ररु न थी सघियो आहे। DC मटियारी आला अख़्तियारनि ऐं तइलीम जे वज़ीर खां इहो मुतालबो कयो खुदारा ॻोठ में स्कूल जी बिल्डिंग तइमीर कराए उन सां गॾु नओं उस्ताद मुक़ररु करे ॾिनो वञे, जीअं असांजे मैसूम ॿारनि जी ज़िंदगी तबाह थियण खां बची सघे। जी